साईं इश्क जे चकर में बादशाह पंहिंजा घर ॿार बचा दुनिया दौलत कीअं विञाए वेठो। इश्क हिकु बुरी शइ आहे। बादशाह कयो त बादशाह तबाह थी वियो। इन हिकु मौज़ूअ ते कहाणी आहे। उमेद कयूं था दोस्तो हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए ॿुधंदव त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो सड़ंदो आहे जिथे बाहि भरे। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह वापर की ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उन बादशाही जी बादशाहीअ में वॾो अमन हुजे ऐं वसंदड़ बादशाही हुजे। बादशाह ख़ुशहाल बादशाही बादशाह जो अवाम बाक़ाइदे ख़ुशि हुयो। हिकु ॾींहुं बादशाह पंहिंजे बादशाहीअ में दरबार हयूं वेठो हुजे। उते हिकु हमराह आयो। ग़रीब शख़्स हिकिड़ो अचे पुॻो। बादशाह ॾिठो त बणा को नओं ॿाहिरियों माण्हू आयो आहे। बादशाह पंहिंजे हिसाब सां अदब ऐं एतिराम सां हुन सां मिलियो ऐं हुन सां हाली हवाली थियो। अदा उहो ग़रीब शख़्स चवणु लॻुसि, सो मां फलाणे विलायत खां आयो आहियां। सो उते गुज़र सफ़र ॾाढो मुंहिंजो ॾुखियो पियो थिए। सो मां अॼु तुंहिंजी बादशाही वसंदड़ ॿुधमि। सो तुंहिंजे बादशाहीअ जे ॿाहिरियां अॼु टपड़ लाथा अथमि। सो मूंखे कुझु 5 एकड़ ज़मीन जा खपनि। सो मां तुंहिंजो हार पोइ करे पंहिंजो पेट गुज़र कंदुमि। अदा बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। इन अॼु महिल ग़रीब शख़्स जा इहे हवाला ॿुधई। बादशाह चयो त बाबा हाज़ुर गंजा मूं वटि अलाह जो ॾिनो। सो वज़ीर खे चई, वज़ीर हिन खे वञ का अहिड़ी ज़मीन ॾेखार जेकी बहरहाल ओपत भली ॾींदी हुजे ऐं मज़ेदार ज़मीन हुजे। अदा वज़ीर हुकुम जो बंदो कमु की न कंदो। ग़रीब शख़्स ऐं वज़ीर ॿई निकिरी पिया हकिलंदा होकारींदा ज़मीन जे तरफ़। अचे की एकड़नि ते वज़ीर हिन खे बीहारियो त हीअ ज़मीन सुठी अथई ग़रीब शख़्स। सो तुंहिंजे कमाइण वटां आहे। सो तूं हिन मां ओपत खणी सघें थो। सो हीअ हितां खां वठी हेतिरो तुंहिंजो दंग आहे। सो पंहिंजे हिसाब सां हिन कुंड में घर वॾे तूं पंहिंजो आबादी करे सघें थो। अदा ग़रीब शख़्स चयो त वज़ीर खे, चलो ठीकु आहे, तव्हां हाणे वञी सघो था। सो मां मूंखे घरड़ो बरड़ो बि ॾियणो आहे। अदा ग़रीब शख़्स खे हिन जॻहि ॾेखारियूं। वज़ीर त वापसि वेंदो रहियो। ग़रीब शख़्स वियो सिधो सो पंहिंजा जिथे टपड़ ऐं घर वारी वेठी हुअसि उते आयो। सिधो सो अची घर वारीअ खे ज़मीन वता ॾिनई। चवंदा हाणे हिते झोपड़ी का अॾियां त पोइ पंहिंजो गुज़र सफ़र कयूं। अदा हुन पंहिंजे हिसाब सां झोपड़ी अॾे पंहिंजी घर वारीअ खे उते पाण रहणु लॻा। कुदरत मुंहिंजे अलाह जी पंहिंजे हिसाब सां हिननि जो कमु ऐं चरखो हले पियो वेठो। बादशाह बि हलंदो घुमंदो दुनिया ऐं वक़्तु हले पियो वेठो। कुझु ॾींहं थोरा कुझु ॾींहं घणा। हिकु ॾींहुं उहो बि अची वियो। सो बादशाह पंहिंजे हिसाब सां उन मुल्क ते चकर ॾियणु आयो। अदा बादशाही जो घुमी फिरण लाइ निकितो। मतिलबु त पोखनि जा फसलुनि जा मतिलबु त वॾा माण्हू सैर सफ़र करणु ईंदा आहिनि। सो बादशाह बि सैर सफ़र तरीक़े सां निकिरी पियो। हकिलंदो होकारींदो फिरंदो हेॾां होॾां घुमंदो फिरंदो पोखो ॾिसंदो अचे हुन ग़रीब शख़्स जे घर जे ॿाहिरियां के कुंड खां हेॾां होॾां घुमे पियो। पर ग़रीब शख़्स जी जेकी घर वारी हुई सो वरी ख़ूबसूरत हुई। एतिरी त ख़ूबसूरत हुई जो बेअंत। अदा उनखे बादशाह खे ॾिठो। उन जा बि फेरा पवनि पिया ते ग्लोड़े जे अंदरां। अदा हलंदे हकिलंदे होकारींदे बादशाह जी बि नज़र अचे ज़रूरु उन ग़रीब शख़्स जी घर वारीअ ते पइजी वई। त घर वारी जंहिं महिल बादशाह ॾिठी त बादशाह जी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। अदा बादशाह चयो त भणा असांजे घर में गॾियूं वाड़ियूं पियूं रन आहे त हिन ग़रीब शख़्स जी। अदा हिन बादशाह जी दिलि बेईमान थी पई। बादशाह वज़ीर खे चयो त वज़ीर हू त ॾिसो ग़रीब शख़्स जी रन केॾी ख़ूबसूरत आहे। सो असांजे घर में त बहरहाल गॾियूं वाड़ियूं पियूं। अदा वज़ीर बि ॾिठो त वाक़ई बि रन त ख़ूबसूरत आहे। वज़ीर वॾा सियाणा हूंदा आहिनि। वज़ीर चयो बादशाह सलामत हू असांजो हारी आहे। हाणे हुन खां कहिड़े बि हार तेर पितेर सां मां पुछा करे ॾींदोमांसि त आख़िर हूअ रन हिन जी थिए छा थी ग़रीब शख़्स जी। ज़ाल अथसि या भेण अथसि या कुझु बि अथसि बहरहाल उहा हुनखे ख़बर हूंदी। असांखे त ख़बर न आहे। तूं जीअं ॾिठी आहे जीअं मां ॾिठी आहे। सो मां पुछा करे पोइ वधीक तोखे डिटेल मां बादशाह सलामत हाणे ॾींदुसि। हाली तूं मां चकर बकर ॾेई हलाऊं। अदा दरअसल हू ग़रीब शख़्स हुयो ई कोन। हू हिकिड़ो ठग हुयो। कंहिं ॿी विलायत खां अचे हिन बादशाह वटि खे ठगणु आयो हुजे। सो जेके उन ग़रीब शख़्स जे रूप में ठग वते पियो घुमंदो उनजी घरवारी बि पहिरें नंबर जी ठग हुई। हू बि ठग हुयो त हूअ बि ठगिण हुई। सो हुनखे पंहिंजे हिसाब सां इहो ग़रीबी ऐं हिसाब सां ढोंग कयो न। सो हाणे ज़ाल मुड़ुस जी अॻे सलाह कहिड़ी हुई त हाणे मुड़ुसु पियो चवे ज़ाल खे त हिन बादशाह खे अहिड़े तरीक़े सां ठगिणो आहे जो बादशाह ई पंहिंजे हिसाब सां जेकी वसंदड़ बादशाही त हिन तबाह करिणी आहे।
बादशाह खे सम्झ ईअं जेकी दुनिया दौलत आहे सभु पंहिंजे एंटर में करिणी आहे, अहिड़ी ठगी करिणी आहे जो वरी ज़िंदगी में ठगी न करणी पवे। अदा ज़ाल मुड़ुसु अहिड़ी सलाह कई, चवणु लॻोसि त हाणे अॼु खां पोइ मां तुंहिंजो भाउ, तूं मुंहिंजी भेण पाण में सॾाईंदासीं, न तुंहिंजे रिश्ते जी कंहिंखे मुंहिंजे जी ख़बर पई, न ॿिन्हिनि जी असांजे रिश्ते जी ख़बर न पई त असुल में असां आहियूं छा। ज़ाल चवणु लॻो जीअं तूं चवंदे तीअं थींदो। बाक़ी जीअं हाणे कहिड़ी बि हालत में बादशाह खे कड़े में कर माईअ खे चवणु लॻो उहो ठग। सो बादशाह खे मां बि पपला वपला हणां थो, मुतमैन थींदा थो। सो बादशाह तोखे अॼु ॾिठो आहे, ज़रूरु बादशाह खे फिफड़ी पेट में पई हूंदी, इहो ज़रूरु वज़ीर जा बादशाह मूंखां ज़रूरु पुछा कंदो त आख़िर तूं जे नाले त तूं मुंहिंजी छा थी। सो मां चवंदोमांसि त मुंहिंजी भेण आहे, तूं बि मूंखे पंहिंजे भाउ जे हिसाब सां सॾिजांइ। बहरहाल सिर्फ़ु बादशाह खे ठगण लाइ को बहानो करे मेरे कम खे हलाइणो पवंदो, बाक़ी बादशाह अहिड़े तरीक़े सां ठगणो आहे। अदा हिन ज़ाल मुड़ुस जी पाण में सलाह थी वई। बादशाह जो वज़ीर आयो सिधो सो हुन ग़रीब शख़्स ॾे। ग़रीब शख़्स खां हेॾां होॾां आतारे हेॾां होॾां हाला वाला वठणु लॻो। चवणु लॻो यार तुंहिंजे घर में ॾिठमि कल्ह औरत वते बि घुमंदी फिरंदी, अलाए तुंहिंजी छा थिए। एतिरे में चवणु लॻो यार असांखे अबो अमा कोन्हे का, सो असां निंढपण में गुज़ारे विया। सो मां वॾी मुश्किल सां ऐं पंहिंजी भेण ऐं पंहिंजो पेट पालींदो आहियां अचां थो पियो। सो इहा मुंहिंजी भेण हुआ। सो हाणे मुंहिंजी भेण बि जवान थी वई आहे, इंतज़ारु बि इन जो अॻे मग़ज़ में सूरु आहे। सो ॿियो त वरी मुंहिंजी पूरी बि कोन्हे जो 5 कपिड़ा काॾो वठी पंहिंजी भेण खे वॾो कयां। अदा हिन खां तेर पितेर सॼी हिन वज़ीर पुछा कई। हू बि वंटी हुयो, हुनखे अहिड़ा पपला हणी मोकिले मुतमैन करे। सो बाक़ाए ते अदा हू जो आयो वज़ीर बादशाह ॾे, बादशाह खे चवंदा बाबा हुनजी भेण हुआ। सो हाणे हू मालिक खे अॻे टिंडड़ी मथे में आहे, सो अॼु सुभाणे उथारींदो जीअं तूं चवें। अदा बादशाह खे अॻे ई शादी थियल हुई, उन मां बि औलाद हुयसि धीउ जी। सो हाणे बादशाह चयो हाणे बहरहाल पुट जी औलाद कोन्हे का। सो हाणे जॾहिं इहा शादी कंदुमि शायदि मथां इन मां पुटु ॼमे। अदा बादशाह त अॻे संदरो ॿधियूं वेठो, देरी न कयईं वज़ीर खे चईंदा बा हाणे वारो करे हिनखे खड़काए चवें त बादशाह रिश्तो मुंहिंजे लाइ घुरेंसि, मतिलबु त बादशाह शादी थो करे चवेंसि त बाक़ी छा खपे मूंखे, जॾहिं इहा भेण ॾिए त मां हिन सां शादी कंदुमि, मूंखे पसंदि आहे। अदा बादशाह जाॻे ई ॿरे पियो वेठो, छोरी ॾिसी आयो त राति जूं निंडूं फिटी वयूं हुअसि, त हाणे त चप चटे पियो वेठो अॻ ई। वज़ीर जॾहिं ॻाल्हि कया त अधु गिग बि ॻाइणु चालू थी वई। अदा वज़ीर ॿिए टीं ॾींहं ते वियो ग़रीब शख़्स ॾे। ग़रीब शख़्स खे चई यार मां हिकु ॻाल्हि पुछांइ, नाराज़ न थी जाएं। सो बादशाह थो चवे त तुंहिंजी भेण हुनखे पसंदि अची वई, 8 ॾींहं ॾिठी आहीं, सो शादी करणु थो चाहे। हाणे तुंहिंजो छा रायो आहे, हूअ बि तुंहिंजी भेण बि शींहं जे कुल्हे चढ़ी वेंदी ऐं तूं बि बादशाह जो सालो थी वेंदे, तूं बि बहरहाल वधिजांइ, ईअं शक ईंदो तोखे हारपो कहिड़ो बि न पवंदो। सो बादशाह खे पंहिंजी धीउ जो संग ॾे। अदा हीउ ठग त चाहे इहो पियो त बादशाह मूंखां रिश्तो घुरे। हिन चयो यार हाणे मां त खणी तोसां हा बि कयां। वज़ीर खे चवणु लॻो त पर मां पंहिंजी भेण खां पुछा कयां त उहा छा थी चवे, सो मां सुभाणे ॿुधाईंदोमांइ। वज़ीर चयो चलो ठीकु आहे, का तकड़ न आहे, जल्दी न आहे, तूं भली सलाह कर। जे उहा ॻाल्हि इन ते मुतमैन थी त वधीक राज़मंदीअ सां कमु थिए, बाक़ी तकड़ असांखे बि न आहे। अदा हिनखे ठग हिनखे चयो त ईअं। अदा ही वज़ीर वेंदो रहियो, वञी बादशाह खे हवाले कईं त सुभाणे हा न जी वणंदी मिलंदी। सो बादशाह बि सॼी राति निंड न पियो करे, चेल सां संदरो ॿधियूं वते पियो, गुथल गीतियांगे मतिलबु गुथल कुतियांगे बादशाह पियो छिके वेठो। सो दा वज़ीर बि पंहिंजे हिसाब सां वते पियो फिरंदो त मन काॾो न काॾो ग़रीब शख़्स सुभाणे अचे त मन का ख़ुशख़बरी ॿुधाए त को भत खाऊं, बणा आंडरो को साओ कयूं, मथां हिते सुकी आऊं। सो दा ही वियो सिधो सो पंहिंजी घरवारीअ खे चयईं त भलो थी वियो, जो कमु थी वियो, बादशाह त हाणे तोते सफ़ा टांडो लॻो थो वते, चए थो त बगल गंढियां। सो हाणे तुंहिंजो छा इरादो आहे, हू त चए थो शादी कंदोमांसि, इश्क बिश्क त खणी करे हले कोन, पर हू चए थो मां आशिक़ु थियो आहियां त मां शादी कंदोमांसि। चई हाणे जीअं तूं चवें। अदा हो रन ई पाण में सलाह करे सॼी राति सोचियो न इहो ई हल ॾेखारींदा, बहरहाल बादशाह सां तूं शादी कर, तोखे मां शादी बि कराईंदुमि, पर को न को बहानो करे बादशाह सां बहरहाल वधाए ॾींहं घुसाईंदी। मूंखे काॾो में वंझ लॻो त मां बादशाही सॼी उॾाईंदुमि, मिल्कियत जेके बि आहे बहरहाल मेड़ींदुमि, को न का टला कंदुसि मां, ओसि ताईं तूं को न को मतिलबु त चरखो हलाइजांइ। अदा हिननि ज़ाल मुड़ुस जी पाण में सलाह थी वई, जो माई बि त पहिरीं नंबर जी ठग हुई न, ठग जी जेकी ज़ाल हुई त
अदा सिद्धो सो आयो वज़ीर खे अची हवाले ॾिनी त बाबा हाणे मुंहिंजी भेण राज़ी आहे ऐं मां बि राज़ी आहियां। बादशाह खे चयो त तारीख़ रिश्तो वग़ैरह ॾसे त कहिड़े टाइम ते, बाक़ी 5 रुपया मूंखे एडवांस में ॾियणा पवंदा जो रिश्ते लाइ मूंखे काशे आहे कोन लूणु पाणी हेॾां होॾां जेको लटो कपिड़ो थींदो उहो बि मां बादशाह जे ख़र्च मां वठंदुमि। सो हारी त उअं ई बि आयांसि। सो बादशाह खे चयो त 2-3 रुपया मूंखे खपनि। अदा बादशाह खे जॾहिं ॻाल्हि कई त बादशाह हिकिड़े ॾींहुं गते पियो नचे। बादशाह जो भाई खज़ाना पिया त जेतिरो वञई वज़ीर ॾेई अचे त ग़रीब शख़्स वञी ऐश करे। अदा वज़ीर सिधो सो वियो पंहिंजे हिसाब सां जेका 5 कणा हुयसि टका पैसा वञी हुनखे ॾिनई। अदा हू बि पंहिंजे हिसाब सां सुकून सां वेही रहियो। माईअ खे लटो कपिड़ो जेको पंहिंजो हुयोसो। अदा बादशाह ॾींहं ॿधिया। अदा कंजरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं, धूमधाम सां बादशाह जी शादी बि थिएसि उन छाकाणि ठग जी ज़ाल सां। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां शादी करे सिधो सो वञी पंहिंजे मलात में ठग जी ज़ाल वठी आयो। अदा हुनखे ॿी ज़ाल त पहिरियां ई हुई। बादशाह खे उनजी धीउ बि अची बादशाह जी जुआन थी। इन विच में हुनखे औलाद कोन पई थिए, न पुट जी न धीउ जी। हिकिड़ी धीउ अचे जुआन थी उहा बि। सो बादशाह पंहिंजे हिसाब सां हिन ॾींहुं अची आयो। अदा हेॾां होॾां नाटक रन चालू कयो त वारो क हीउ मसइलो आहे, हीउ मसइलो आहे। अदा बादशाह वरी पुठी ॾे सुम्ही पियो। पंहिंजे हिसाब सां कुझु बि बादशाह जो मसइलो हल कोन थियो। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो पियो अथे। अदा हाणे बादशाह खे चईंदा हाणे मां अकेलो आहियां। साॻो ठग चवणु लॻो त न हाणे घर में हूंदी भेण तो मानी पचाए ॾींदी, हाणे कीअं मसइलो थिए। सो हाणे मूंखे त काथे काथे सुझ ई कोन्हे का अहिड़ी वाह त छा कयां। अदा हाणे बादशाह चवणु लॻोसि हीउ मुंहिंजो घरु तुंहिंजो घरु आहे, मतिलबु त तूं मुंहिंजो सालो आहे, मां तुंहिंजो भेण जो आहियां। सो बहरहाल साले भेण जे में को मसइलो ई न आहे। अॼु खां पोइ तूं पंहिंजे हिसाब सां घुम फिर, हीअ बादशाही तुंहिंजी आहे। सो अॼु खां वठी तूं मुंहिंजो आहे, मतिलबु त को बि हिसाब न आहे। हीअ दुनिया दौलत जीअं सम्झ में अचे जेतिरो सम्झ में अचई सो पंहिंजे हिसाब सां खा खपाए। तोसां को हिसाब ई न आहे। सो तूं जॾहिं पंहिंजी भेण ॾिनी आहे त बाक़ी कहिड़ो हिसाब आहे तोसां। अदा चलो हिन खे ठग खे त इहा ई बादशाह खां ॻाल्हि पुछणी हुई। अदा हिन खे इजाज़त मिली वई। अदा हीउ जेको ठग हुयो सो लिबासी माण्हू हुयो। बादशाह जे कंहिं महिल पेरनि ॾांहुं कंहिं महिल मथनि ॾांहुं बादशाह खे ज़ोर ॾे वेठो, हेॾां होॾां बादशाह जी हेठां ई वठे वेठो। हुनजी जेकी ठग जी ज़ाल हुई त बादशाह जा हेॾां होॾां वेठी पंहिंजे हिसाब सां टाणा माणा करे ॾींहं घुसाए वेठी। अदा हाणे हेॾां होॾां हले पियो कमु हिन जो। हीउ सिधो सो अचनि वञनि पिया पाण में। हू त ज़ाल मुड़ुसु मिलनि पिया न। हाणे बादशाह लाइ त हुनजी भेण आहे ऐं हू भाउ आहे, का अहिड़ी त कोन हुन में का ॿियाई सम्झ में अचे बि बादशाह ऐं वज़ीर खे त। अदा हू पंहिंजे हिसाब सां उथनि वेहनि बि सही पिया। अदा हाणे सोच इन में आहे त हाणे बादशाह खे ठगियूं कहिड़े हिसाब सां। अदा कुझु ॾींहं गुज़रिया, महीनो ॾेढ गुज़रियो। बादशाह इन विच में वॾा ज़ोर ॾिना पर रन बि ओंठो ॾेखारे छॾियो बादशाह खे अथई। बादशाह ॿरियो पियो अते। हाणे छा करे अथई रन जेका, मतिलबु त रन जो मिखुर त वॾो ख़राबु आहे न। की शादीशुदा हूंदा जेका कहाणी ॿुधंदा हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी। सो बहरहाल बादशाह जो कमु त मिड़ई कोन पियो चढ़े। वीचारो हेॾां होॾां शादी करे आयो। अची हिन खे हिकिड़े ॾींहुं मीणा ॾिनई ॾाढा। भला तोखे मां शौक़ मां शादी करायमि, तोखे कहिड़ी शइ जी कमी न मुंहिंजो, मूंखे तूं पंहिंजे वेझो नथी अचणु ॾे। भला चस्को चाटो त करणु ॾे थोरो घणो त भला हथु रखणु ॾे। मिड़ई कुझु त वक़्तु हल आहे न। हिन चयो न अॼु न सुभाणे परीहं ॾेढ ॾींहुं बसि मिड़ई हेॾां होॾां लुणा बुणा हणे बादशाह खे मुतमिन कयूं बीठी हुजे। सिधो सो वरी पंहिंजे मुड़ुसु आयो उनखे अची हवाले कई त बादशाह त हाणे कोन थो मतिलबु त ठरे। हाणे कंहिं महिल न कंहिं महिल लोड़ो चाढ़ींदो। सो का न का बिलो कर। हिन सोचियो त ॾिठां थो मां टल कयां थो का न का। सो हाली कुझु ॾींहं माना कुझु न कुझु टल कर, अञा ओसो पासो ॾे गुसाए वग़ैरह हेॾा होॾा कर जेसिताईं का न का टल थी पवे। अदा हिन तेर पितर हेॾां होॾां वज़ीरनि खां नौकरनि खां जांचा कई। को बादशाह जो दोस्त, को मिट, को अज़ीज़ वग़ैरह हेॾां होॾां। बादशाह जो को प्यारो दोस्त कंहिं ॿी बादशाही में रहंदो हुयो। सो पाण में 2-3 ॾींहं साल थिया शादीअ जो, उनखे दावत बि कोन ॾिनी हुई। सो बादशाह पंहिंजे हिसाब सां हेॾां होॾां छावड़िया हुन सां मिलियो जुलियो बि कोन हुयो। अदा हिन खे ख़बर पइजी वई अदा फलाणो दोस्त बादशाह जो घाटो आहे। अदा हिन खे आइडिया, मतिलबु त ठग माण्हू खे त पंहिंजे हिसाब सां दिमाग़ में आइडिया जाम ईंदा आहिनि न। अदा हीउ वियो पंहिंजे मुंहं सां वञी हिकु पर्ची लिखी उनजे नाले सां ऐं उन हिसाब सां तेर पितर सां अची बादशाह खे ॾिनई। बादशाह सलाम हीअ तोॾे पर्ची आई आहे। अदा बादशाह जो उहा पर्ची खोले पढ़े त ॾिठईं वञी दोस्त जो न्यापो हुजे बादशाह सलाम त मां अॼु सुभाणे बहरहाल मरण वारो आहियां। सो मुंहिंजा ॾींहं नज़दीक न, जेतिरो जल्दी थी सघे सो मूं हिते पुॼणो ते पुॼ।
सो मां तुंहिंजे इंतज़ार में वेठो आहियां। एतिरा साल थियनि तूं मूंखां नाराज़ आहे। हले कावड़ा न मोॾे सॾु खणाई न मोॾे भतु खणाई, मतिलबु त सॾु भतु न खणाई सो कावड़ा सो बरहाल अचु। अदा बादशाह खे जॾहिं दोस्त जी ख़बर मिली, बादशाह जी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। बादशाह पंहिंजे हिसाब सां घोड़ा वज़ीर नौकर तयारु कया, पर बादशाह त हाणे वञे पियो वज़ीर नौकर पाण सां खणी, त बादशाहीअ ते केरु छॾे। बादशाह परेशान थियो। बादशाह सोचियो त हाणे वज़ीर खां सलाह वठे। वज़ीर चयो हाणे छा कयां। बादशाह सोच में हुजे त बणा दोस्त जो न्यापो ॿिया पुॼणो बि लाज़मी आहे। अदा बादशाह इन टेंशन में हुजे। बादशाह हली हली सोचे सोचे मन हिन बादशाह खे आइडियो वेठो त बणा ही मुआरो सालो भाई कहिड़े कम जो आहे। इन खे बादशाही ॾींदो वञा। बहरहाल बादशाही वञी हीअ संभालींदो कुझु ॾींहं मला 5-6 हफ़्तनि में, मतिलबु हफ़्ते ॾेढ में मोटींदो 5-6 ॾींहंनि में। सो ओतिरा ॾींहं हीअ बादशाही संभाले। अदा देरी न कई त हिन ठग खे घुरायो, उन खे साले पाण रखे। अदा हू मोह पुट बि चेल सां संदरो ॿधी अचे बादशाह वटि पुॻो। बादशाह चयुसि त हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो मां वञा थो वज़ीर खे वतियूं, मूंसां कुझु नौकर चाकर हलंदा। सो बहरहाल हाणे बादशाही मुंहिंजी तूं तख़्त ते वेह, कुझु हेॾां होॾां संभाल, न त बादशाही ईअं त रुली वेंदी मुंहिंजी। हे साईं अॻे ठग हुयो, हिन चयो भाउ मूंखे कंहिं शइ जी ख़बर न थिए, मां न वेहंदोमांइ, वञी ॿिए कंहिंखे विहार, भले कुझु बि थिए मां न वेहंदोमांइ। हिन चयो त बणा हाणे हिनखे ॾाढा इलाज कई, कुझु ई कोन थियो, तूं बसि जीअं चवंदे तीअं नौकरनि खे ऑर्डर कजांइ, उहे सभु कुझु उहे कंदा, तूं वेहो। हिन खे त मर लख पकाई करणी हुई, माना कुझु इलाज करे बादशाह माना पको थी विया। बादशाह चवणु लॻो त हाणे सुभाणे मूंखे कंहिं शइ जी ख़बर न थिए, जे मां कुझु थी पियो त मां छा कंदुमि। सो हिन बादशाह हिन खे इलाज करणु लॻो। हिन जा नखरा पिया पवनि, हल कर हकिंदे हो करंदे बादशाह खे मजबूर घणो ॾिठईं। बादशाह खे चई हाणे नथो मुड़े, बादशाह ॾेयूं थो वञे, पर हाणे मूंखे कीअं ख़बर पवंदी, वाघ त वॾी बादशाही जी ज़िम्मेवारी आहे। चवणु लॻो को मसइलो न आहे, पंहिंजो घर सम्झी तूं बादशाही हलाए थो, डिॼे छो थो। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां हिन खे बादशाह ॾेयूं हेॾां होॾां तख़्त संभालियूं, ऐं पंहिंजे घर वारे हुन वॾीअ खे बि चयूं वियो, पंहिंजे धीउ खे बि चयूं वियो, ऐं हुनजी ॿी जेकी हिनारी ज़ाल हुई उन खे बि चयूं वियो त हाणे तुंहिंजे भाउ खे बादशाही ॾेयूं थो वञा, ऐं हीअ पंहिंजे हिसाब सां संभालींदो। हिन जी पार तंदो, मूंखे फलाणे दोस्त जो ख़तु मिलियो, मां वञां थो। अदा हिन व्हील वॼाया। अदा व्हील जो वॼाया हेॾां होॾां था, हीअ त हलियो वियो पंहिंजे हिसाब सां। नौकर वज़ीर वतियूं पंहिंजे हिसाब सां, हीअ त वञी हकले हो करे उन तरफ़ रवानो थी पियो। अदा हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿिए ॾींहं ते वरी पंहिंजे हिसाब सां हीअ शैतानगिरी करे पियो। अदा ॿाहिरियों अचे, हमरा हिकिड़े चौकीदार खे सम्झाए छॾी 2-3 रुपया बासई त हाणे अहिड़े टेम ते, हिन टेम ते बहरहाल मूं वटि पर्ची हिकिड़ी पुॼाइजांइ, वधीक मुंहिंजो कमु आहे, खणी लिखे न लिखे पर रुॻो सिर्फ़ु पर्ची पुॼाइजांइ। अदा हे मूं जहिड़ो हिकिड़ो नौकर हुयो, 5 रुपए लालच ते देरी न कईसीं, उन महिल पर्ची अंधी कहाणी खणी अचे बादशाह, उनखे बादशाह जो वेठो हुजे, मतिलबु बादशाह उहो न ठॻो सही अचे ॾिने त उन साईं सरियाम साईं उन बादशाह जी वॾी घरारी वेठी हुजे, हिनारी ज़ाल वेठी हुजे, उन धीअ वेठी हुजनि, सभु वेठा हुजनि, सरियाम बहरहाल पढ़ियईं त मुंहिंजो दोस्त सफ़ा सख़्तु बीमार आहे, वॾी दुनिया जी ज़रूरत आहे, केतिरा लख हुन वटि जेकी हुई दुनिया सभु हकीम डॉक्टरनि ॻरी नज़र, पर अञा दुनिया जी ज़रूरत पवंदी। सो हेॾां 3 उठ दुनिया जा भरे मोॾे मोकिल त मां दोस्त पंहिंजो इलाजु कयां, सो हाणे कहिड़ी बि हालत में। अदा उहो सरियाम पढ़े वियो, फलाणो बादशाह तुंहिंजो भेण जो। अदा ठग जो सरियाम पढ़ियो त सभु को ॿुधे पियो। अदा देरी न कईसीं, उन्हनि खे जेका बि हुया पहिरेदार, उन्हनि खे ऑर्डर ॾिने त वारो कयो 3 उठ दुनिया जा भरियो। अदा दुनिया जूं चाबियूं हिन खे हथ में, दुनिया खोली वियो, 3 उठ भरिया। अदा ही पंहिंजे हिसाब सां हाणे कंहिंखे बादशाह जी अची मला वञा थो, सो पंहिंजे हिसाब सां ॾेई थो अचां, अधु दॻ ते वज़ीर ईंदो वठंदो मूंखां। अदा इहे अकेले होकारे कंहिं गार में वञी उहे उठ पंहिंजे हिसाब सां रखी आयो भरे दुनिया जा, उते लाहे ऐं पाण वरी उठ खणी मोटी आयो। वरी त 1.5 ॾींहुं बि कोन गुज़रियो, वरी सुबुह ते वरी ॿियो ख़तु सही, वरी आस्ते आस्ते ईअं ख़त अचनि पिया। हीअ वञे पियो 3 उठ ईंदो बादशाह जी दुनिया ढोईंदो कंहिं गुफ़ा में, सिधो सौ अदा उते वञी दुनिया टोटल गॾु कयईं। अदा दुनिया जॾहिं बादशाह जी टोटल हू जेको ठग ढोए वियो, हाणे से कीअं सोचे। अदा हाली हकिलियो करे ॾिठईं त बणा हाणे न्यापो वरी आख़िरी ख़त जो आयो, बादशाह जो ख़त ॾाढियां पढ़ियईं त उहो मुंहिंजो दोस्त जेको हुयो उहो वफ़ात करे कोन बचियो आहे। सो मुंहिंजे मुंहुं हले जेका बि मुंहिंजा घर जा भाती आहिनि, मुंहिंजी धीउ, मुंहिंजियूं 2 ज़ालूं ऐं तूं, हिन जे मुंहं ते अचो, मुंहिंजो दोस्त आहे, 3 ॾींहं मतिलबु टीजे जा बि रहंदासीं, सो हिननि खे वठी अचु।
अदा बादशाह ने वटि सुवारियूं बाक़ाइदे हुजूं पंहिंजे हिसाब सां जेका चवंदा आहिनि त ॾांद गाॾियूं या ॿिए हिसाब सां जेके हुन ते वक़्त में सुवारियूं हुयूं। अदा पंहिंजे हिसाब सां हिन सुवारियूं तयारु करायूं। VIP बाबा नौकरनि वज़ीरनि खे चई बाबा तव्हां न वञो, हीअ कमु असांजो आहे, मां पंहिंजे हिसाब सां पाण हिननि टोटलनि खे वठी वेंदुमि। अदा उहे टोटल उठ दुनिया जा जेके भरिया बीठा तीअं गुफ़ा में भरिया बीठा, उन्हनि जी वाघ में ई अदा सिधो सो वञी उन गुफ़ा जी तरफ़ अची बादशाह जो उहो झगड़ा ठॻ पुॻो। अदा दुनिया त अॻई ढोए वियो, बादशाह जी ज़ाल ऐं बादशाह जी धीउ बि ठॻो, उहा बि वतियूं आयो। पोयों मतिलबु बादशाह खे ॿुहारी ॾुयूं आयो, काश टको बि न रही। टोटल उठ बुठ भरे उन गुफ़ा को ॿाहिरि कढी ईअं लाइन लॻाए छॾियईं ऐं अॻियो ॾांद गाॾी काए रवाना थी पिया। अदा बादशाहज़ादी टी कई, 2-3 चंबा उन शहज़ादी जेकी निंढी हुई उन वारी बराबरि ठॻई ज़ाल 2-3 चंबा छोरीअ खे वयईं। छोरी ऐं बादशाहज़ादी चुप करे वेही रहियूं। अदा अची उन ठॻ पंहिंजे हिसाब सां दुनिया ऐं जेकी ॾांद गाॾी खणी हीअं रवानो थी पियो। अदा हकिलंदो हो कंदो हू रवानो थी पियो। हिकिड़ी बादशाही, ॿी बादशाही, 3 बादशाही, 4थी बादशाही में मतिलबु त 8 बादशाहियूं छॾे 9 बादशाही में वञी टिकियो। इन खे हिते मतिलबु त 6 महीना थी विया ईअं पंध पे कयईं। अदा होॾो जो पोयों हू जो मोटी आयो त ॾिठईं त भणा हाणे त मुंहिंजो दोस्त त खणी चङो भलो अजाणी इहो कीअं ञापो आयो, कीअं मसइलो थियो। वज़ीर नौकरनि सिधो जो पुॻो त पुछा कईं त बाबा ॾियो हाल वाल, ही मुंहिंजी बादशाहीअ ते केरी कोन्हे को काॾे विया। सॼी तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाईं त हे जो तूं जो दुनिया पियो घुराए दोस्त जे इलाज लाइ, सो उहे बि घुराए, वरी तुंहिंजो दोस्त मरी वियो, ही दुनिया जे लाइ पंहिंजियूं ज़ालूं बि घुराई वग़ैरह सभु कुझु घुराई, हाणे कीअं मसइलो थींदो। हिन चयो त कीअं माना, मुंहिंजो दोस्त कुझु बीमारी कोन, न मां दुनिया घुराई आहे। बाक़ी चई न तूं जो पंहिंजे साले जो मोकिले पियो इहे ख़त वग़ैरह, सो उहो जो पढ़ंदो ऐं दुनिया ढोए पियो वेठो त इहा काॾे पियो वञे। बादशाह जा साईं हिते जंहिंमहिल इहा ॻाल्हि ॿुधी त बणा ज़मीन पेरनि हेठां खिसकी त माना त सॼी दुनिया चई वई। बादशाह जो अचे त सच में दुनिया काशे कोन्हे, हिकिड़ो टको बि कोन्हे। अरे बादशाह त उन महिल मथे में मिटी विझणु जॻो वज़ीर नौकरनि चयो त हाणे छा थिए, कहिड़े तरफ़ वियो, काॾे वियो, हाणे कीअं जाचा कए। हुंजे बादशाह वटि टको पैसो त बादशाह जाचा करे, बादशाह जी बादशाही त बाबा हाणे बादशाही हले ई दुनिया ते थी न, सो न त दुनिया ई कोन रही। बादशाह साॻो ग़रीबनि वांगुरु भिकारी मतिलबु भिकारी पिनंदड़, हाणे उन वटि दुनिया हुजे त बादशाह सॾिजे। अदा बादशाह जो तख़्त दुनिया सभु कुझु इश्क जे चकर में ठॻ जी ज़ाल शादी कीअं ठॻ अहिड़ो कमु कयो, हुनजी ज़ाल दुनिया सॼो मेड़ियूं बादशाह जो अशो मुंहुं कयूं होतो वञई। अदा वरी ठॻ अहिड़ो कमु कयो, वञी उन ठॻ जी मतिलबु त बादशाह जी धीउ सां शादी कयईं, बाक़ी बादशाह जी ज़ाल जेकी हुई उनखे बानी करे पाण वटि रखे। अदा बादशाह जे उहे पंहिंजे हिसाब सां बादशाह थी वियो बरहाल ठॻ पंहिंजे हिसाब सां। हुन वटि जेकी दुनिया दौलत जाम बादशाह जी ढोई वियो, हुन वटि कहिड़ी शइ जी कमी हुई। अदा 2 ज़ालूं हुयसि, 3 मतिलबु बादशाह जी ज़ाल मतिलबु त बानी हुयसि। ठॻ सही मुछ खे वटि ॾेई हुई, बाक़ाइदे सिंगरट जो सूटो बि पई वेठो। अदा हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। सो इश्क जा धक दोस्तो वॾा ॾुखिया अथव, भली औरत जो हुजे या कंहिं छोकिरे जो या छोकिरीअ जो, बहरहाल को बि इश्क ऐं नशो ख़राबु चीज़ आहे। सो इंसानु कॾहिं बि उन मां तरक़ी न कंदो, छो त के अहिड़ा ठॻ बि आहिनि जो इन कम ते लथल अथव। सो बराई महिरबानी करे अहिड़नि माण्हुनि खां साइड ते रहो ऐं अहिड़े क़दम खणण खां पहिरियां 100 बार सोचो त असां सां बि इहा बादशाह वारी हालति न थिए। सो महिरबानी दोस्तनि जी। सो हीअ कहाणी उमेदु कयां थो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं दुआनि में यादि रखिजो क़ुर्बान अली कलोड़े खे। अला निगहबान। वरी मिलंदासीं कंहिं नई कहाणीअ सां गॾु। अस्सलाम वालेकुम या अली।